बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फलियहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ूना अन अम्रिहि अन तुसीबहुम फितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मोहतरम भाइयों, दोस्तों, साथियों, बुजुर्गों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे लाइ जेको दीन पसंद कयो आहे उहो आहे दीन इस्लाम। इस्लाम नालो आहे अल्लाह जे वही ऐं अल्लाह जी वही बिन शयन ते मुश्तमिल आहे। अल्लाह जे वही जा ब हिस्सा आहिनि। हिकु अल्लाह जो क़ुरान ऐं ॿियो हिसो जेको आहे प्यारे मोहम्मद सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुतहरा। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेसत जो मक़सद, दुनिया में अचण जो मक़सद, जेको पाण दीन खणी आया आहिनि, प्यारे करीम जी शरीयत बिन हिस्सनि ते मुश्तमिल आहे ऐं बिन्ही जी तालीम लाइ, बिन्ही जी तबलीग लाइ, बिन्ही जी दावत लाइ प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मबूस फरमायो। हुवल्लज़ी बाअस फ़िल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। रब साईं प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मबूस फरमायो अनपढ़ माण्हुनि में छाजे लाइ, ताकि उन्हनि खे ही तालीम ॾे किताब जी, त जिन तालीम ॾे हिकमत किताबुल्लाह जे बयान जी, हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेसत जो मक़सद इहो। अल्लाह रब्बुल आलमीन जेको दीन असांखे ॾिनो आहे उन जा ॿ हिस्सा आहिनि। हिकु किताबुल्लाह, ॿियो सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तरक्तु फीकुम अमरैन, ए मुंहिंजा उम्मतियो, आऊं तव्हां में ॿ शयूं छॾे पियो वञा, ॿ आर्डर छॾे पियो वञा, ॿ हुकुम छॾे पियो वञा। हिकु अल्लाह जो किताब आहे, ॿी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुतहरा। क़ुरान मजीद के खणूं, क़ुरान मजीद के पढ़ूं, क़ुरान मजीद के ॿुधूं। जाए जाए ते अल्लाह रब्बुल आलमीन असांजो ध्यानु, असांजी तवज्जो इन्हनि ॿिनि शयुनि ॾे ॾियारे। अतीउल्लाह व अतीउ रसूल, अल्लाह जो चयो मञो, रसूल जो चयो मञो। वला तुब्तिलू आमालकुम, इन्हनि खां हटी करे पंहिंजे अमलनि खे बर्बाद न कयो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। ए अहले ईमान, तव्हांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण जो बेहतरीन नमूनो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा। मा आताकुमुर रसूल फखुदूहु व मा नहाकुम अन्हु फंतहु। जेको रसूल ॾे उनखे मज़बूती सां पकड़ियो, उन ते अमल करियो। जंहिं शइ खां रसूल तव्हांखे मना करे उन जे वेझो न वञो। मन युतीर रसूल फ़क़द अता अल्लाह। जेको रसूल जी इताअत करे थो, जेको रसूल जो चयो मञे थो, जेको रसूल जे फरमान ते ज़िंदगी गुज़ारे थो, फ़क़द अता अल्लाह, हक़ीक़त में उहो माण्हू अल्लाह जो चयो मञे थो। अल्लाह जा बानो, ये अल्लाह जो क़ुरान जाए जाए ते असांखे सॾु करे थो, जाए जाए ते असांखे आगाह करे थो त नबी जी इताअत करियो, नबी जो चयो मञो, नबी जी फरमाबरदारी कयो, नबी जी सुन्नत जो ख़्याल रखो।
तो कुरान शरीफ़ सॼो भरियो पियो आहे। इन जो ॿियो पहलू अल्लाह रब्बुल आलमीन अहले ईमान जी जेका सुञाणप फरमाई आहे, उनजी पहचान जेका ॿुधाई आहे उहा छा आहे? इन्नमा कान क़ौलल मुअमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताना व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। मोमिनन जो किरदार ही आहे, आले ईमान जी सुञाणप ही आहे। जॾहिं उन्हनि खे अल्लाह ऐं उन जे रसूल जे फरमान जे दावत ॾिनी वञे थी, क़ालू समिअना व अताना, चवनि था असां ॿुधो असां इताअत कई। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इहे माण्हू अथव कामयाब। वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम वमन यासिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो के मोमिन मर्द खे के मोमिना औरत खे इहो नथो जुगाए त जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे उन खां पोइ हू पंहिंजी मर्ज़ी कनि, ऐं जे उन खां पोइ बि पंहिंजी मर्ज़ी कनि था, रब साईं फरमाए थो फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना, उन जे गुमराह थियण में कंहिं क़िस्म जो शक ऐं शुबो कोन्हे। फलयहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फितना औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। रब साईं फरमायो माण्हुनि खे खपे त नबी जी नाफरमानी खां बची वञनि, नबी जी सुन्नत जी खिलाफ वर्ज़ी न कनि, नबी जे हदीस जे खिलाफ न वञनि। फलयहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फितना, जेकॾहिं ईअं कंदा करीब आहे थी सके तो अल्लाह ताला उन्हनि खे फितने में मुब्तला करे और युसीबहुम अज़ाबुन अलीम, या पोइ सख्त अल्लाह से उन्हनि खे सज़ा। अल्लाह जा बानाओ इहो सॼो क़ुरान भरियो पियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी सुन्नत मुतहरा हिन जा ॿ पहलू आहिनि, हिकु कानूनी पहलू आहे, ॿियो अमली पहलू। कानूनी पहलू के हवाले से हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान से बिल्कुल बराबर है। अजुर ऐं सवाब दर्जे के लिहाज से कुरान जो मकाम बुलंद है, पर हिल्लत ऐं हुर्मत के हवाले से, हलाल ऐं हराम के हवाले से, जायज़ ऐं नाजायज़ के हवाले से किताबुल्लाह सुन्नत रसूलुल्लाह सभई बराबर हैं। प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अला इन्नी ऊतीतुल कुरान व मिसलहु माहु, मुखे अल्लाह से कुरान अता कयो ऐं कुरान जो मिसल बि रब साईं मुखे अता कयो आहे। ऐं रब साईं ने शइ जी वज़ाहत फरमाई ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिही इन्ना अलैना जमअहु व क़ुरआना फ़इज़ा क़रअनाहु फ़त्तबि क़ुरआना सुम्मा इन्ना अलैना बयाना। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जिब्रील अमीन क़ुरान जी वही खणी तव्हां वटि अचे, पढ़ण में तकड़ न करियो, कुरान शरीफ जो तव्हांजे सीने में महफूज़ करण, ज़बान ते जारी करण रब साईं फरमायो या मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। सुम्मा इन्ना अलैना बयाना, पोइ कुरान जो बयान बि असां पाण सेखारींदासूं। माना अल्लाह जी तरफ़ां कुरान बि आयो आहे, कुरान जो बयान बि अल्लाह जी तरफ़ां आयो। ॿई वही है, ॿई वही है, हिकु कुरानी वही आहे, ॿियो हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या वही। फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैक इन्नका अला सिरातिन मुस्तक़ीम व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक व सौफ़ तुसअलून। रब साईं फरमायो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वही ते तमस्सुक इख्तियार करियो, यकीनन तव्हां जेको आहे सिराते मुस्तकीम ते कायम आयो। व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक, इहा नसीहत अल्लाह जा नबी तव्हां जे लाइ ऐं तव्हां जी उम्मत जे लाइ बराबर आहे। अल्लाह जी वही, कुरान बि वसी, कुरान जो बयान बि वसी।
हलाल ऐं हराम, जायज़ ऐं नाजायज़ जे हवाले सां क़ुरान ऐं हदीस ॿई बराबर। हदीस रसूलिल्लाह क़ुरान जो बयान मुतलक के मुक़य्यद करे, आम जी तख़सीस करे, अल्लाह जे कानून जी तशरीह करे। इहो तशरीह इख्तियार सिर्फ और सिर्फ साहिब किताब, साहिब शरीयत मुहम्मद रसूलुल्लाह सबके मिलेला। इएं कोन्हे तो को अरबी दान अचे, को अदीब अचे, आई को फसीह अचे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां अरबी जे क़ाइदनि जे हिसाब सां क़ुरान जी तशरीह करण शुरू करे। इहो कंहिंखे इख्तियार कोन्हे, इहो इख्तियार सिर्फ और सिर्फ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वअंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नासि मा नुज़्ज़िला इलैहिम वलअल्लहुम यतफ़क्करून। या अल्लाह जा नबी, असां अव्हां ॾे क़ुरान इन लाइ नाज़िल कयो आहे लितुबय्यिन लिन्नास, त जीअं माण्हुनि जो इनखे बयान करे ॿुधायो। इहो इख्तियार अल्लाह जे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे जेकॾहिं उम्मत ॾे अचूं, उहे माण्हू जेके कलमो पढ़नि था सुन्नत जे हवाले सां, हदीस रसूलिल्लाह जे हवाले सां, इन जी सोच ऐं फिक्र छा आहे? हिकिड़ो गिरोह उहो आहे जेको चए थो हस्बुना किताबुल्लाह, असांजे लाइ क़ुरान काफ़ी आहे, असांजे लाइ क़ुरान काफ़ी आहे। हिकिड़ो गिरोह इहो चवे थो, उम्मत में मौजूद आहे, हदीस जो इनकारी आहे। हाणे मूंखे ॿुधायो, क़ुरान जूं केतिरियूं आयतूं आहिनि जेके प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा, प्यारे पैगंबर जी इताअत ऐं फर्माबरदारी जो हुक्म ॾियनि थियूं। छा इहे माण्हू उन्हनि आयतनि जा इनकारी न आहे? क़ुरान जा अहकाम, क़ुरान कानून आहे, क़ुरान थ्योरी आहे, क़ुरान जो प्रैक्टिकल, क़ुरान जी तशरीह, क़ुरान जी वज़ाहत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुतहरा। मूंखे ॿुधायो, उहे माण्हू जेके हदीस जो इनकार कनि था, नमाज़ कीअं पढ़ंदो? अक़ीमु सलात कीअं थींदी? वातु ज़कात कीअं थींदी? हज कीअं अदा थींदो? ज़कात कीअं अदा कई वेंदी? रमज़ान जा रोज़ा कीअं रखिया वेंदा? क़याम में छा पढ़णो आहे? रुकू में छा पढ़णो आहे? सजदे में छा पढ़णो आहे? जे हदीस जो इनकार आहे तो नमाज पढ़ी ॿुधाए त नमाज कहिड़े तरीक़े सां पढ़। अल्लाह जा बानो, ही क़ुरान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में 23 सालनि में नाज़िल थियो। हिकिड़े ॾींहुं में अची पियो सघियो, 23 सालनि में क़ुरान लथो। लितुबय्यिन लिन्नासि मा नुज़्ज़िला इलैहिम, अक़ीमु सलात जो हुक्म थो मिले। प्यारा पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह नमाज पढ़नि था, पढ़ाइनि था, फरमाइनि था सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली। ए मुंहिंजा उम्मतियो, ईअं नमाज पढ़ो जीअं मूं तव्हांखे नमाज पढ़ाई, जीअं मूंखे तव्हां पढ़ंदा ॾिठो। मर्ज़ी जी नमाज कोन्हे। वातु ज़कात, ईअं ज़कात अदा करियो जहिड़ी तरह मुहम्मद रसूलुल्लाह सां ॿुधायो। हज जा अहकाम अहिड़ी तरह अदा करियो जहिड़ी तरह मुहम्मद रसूलुल्लाह सां ॿुधायो। जेके माण्हू हदीस जा इनकारी आहिनि, सुन्नत रसूलुल्लाह जा इनकारी आहिनि, ॿुधाइनि त क़ुरान जा जेके अहकाम आहिनि, क़ुरान जा जेके कानून आहिनि, कहिड़ी तरह उन ते अमल कनि। ॿी शइ मुंहिंजा भाइरो, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण जो बेहतरीन नमूनो मुहम्मद रसूल जी सीरत तय्यबा। जेके माण्हू हदीस के छॾे करे सुन्नत रसूलिल्लाह के छॾीनि था ऐं उन जे मदे मुक़ाबिल बिदअत खे इख्तियार कनि था। बिदअत छा आहे? ही दीन मुकम्मल थियो आहे किताबुल्लाह सुन्नत रसूलिल्लाह सब जी सूरत में। ही दीन मुकम्मल आहे। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम अल-इस्लाम दीना। दीन मुकम्मल आहे। प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फरक्तुकुम, मूं तव्हांखे छॾियो आहे उन रस्ते ते जंहिंमें रात ऐं ॾींहुं बराबर आहे। को बि अहिड़ो मसइलो कोन्हे दीन जो जेको मुहम्मद करीम सब तव्हांखे न ॿुधायो। हज
बिल्कुल वदा जो मौक़ो आहे। प्यारा पैगंबर सब फरमाइनि था हलना बल्लग़्त, छा मूं अल्लाह जो पैगाम तव्हां ताईं पहुचायो। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एस ताईं खातमुन नबिय्यीन नथा थियनि जेस ताईं दीन मुकम्मल नथो थिए। अल्लाह जा बानाओ दीन मुकम्मल थियो, प्यारा पैगंबर मोहम्मद रसूल खातमुन नबिय्यीन थी। हाणे उहो माण्हू जेको दीन जे अंदर इज़ाफ़ो करे थो, दीन में घटि वधाई करे थो, इन जो हुकुम छा आहे? दीन में घटि वधाई करण इहा बिदअत। दीन में वाधारो बिदअत आहे, खुद साख्ता है। दीन में इजाफो आहे, जेको इजाफो करे थो उहो बिदअती शख्स। बिदअत अंजाम छा आहे? बिदअत छा आहे? प्यारा पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु जॾहिं बि खुद वो इरशाद फरमाईंदा हुआ। शेख मोहतरम पहिरियां खुतबा हाजा बयान करे रहियो हो, उन जा अल्फाज छा हुया? अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लाला व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाह जा नबी खुद वो इरशाद फरमाईंदा, सब खां बेहतरीन ॻाल्हि अल्लाह जी किताब जी ॻाल्हि, क़ुरान जी ॻाल्हि, बेहतरीन वात, बेहतरीन हिदायत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सब को बुछड़ो अमल हुआ जो को खुद साख्ता हुजे, मानू पान घरे दीन में दाखिल करे। ऐं जेको दीन में इजाफो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया गुमराही आहे, या हिदायत ना है, या गुमराही आहे। ऐं गुमराही ज़लालत आहे, ऐं ज़लालत जो अंजाम छा आहे? जहन्नम जी बाह आहे। दीन मुकम्मल ईमान रखणो आहे। अल्लाह जा नबी खातमुन नबिय्यीन हन, दीन मुकम्मल थी चुको आहे। हाणे तव्हांजी मुंहिंजी सॼी उम्मत जी ज़िम्मेवारी आहे क़ुरान खे पढ़ूं, हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पढ़ूं। क़ुरान खे पढ़ूं, हदीस रसूलुल्लाह जी रोशनी में दीन खे समझूं। इहा तव्हांजी ऐं मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। पर जेको माण्हू इन शइ खे छॾे करे दीन में वाधारो करे थो, सब खां पहिरियां वाधारो कंदड़ शख्स इन शइ जो इज़हार करे थो त दीन मुकम्मल न आहे। अल्लाह चवे दीन मुकम्मल आहे, बिदअती शख्स जी नज़र में दीन मुकम्मल न आहे। अल्लाह फरमाए मोहम्मद रसूलुल्लाह खातमुन नबिय्यीन हन, जिन ते अल्लाह दीन मुकम्मल करे छॾियो आहे। ही बिदअती शख्स जेको आहे, इन जो नज़रियो, इन जी सोच, इन जी फिक्र इहा आहे त मोहम्मद रसूलुल्लाह खातमुन नबिय्यीन न आहे। जेकॾहिं खातमुन नबिय्यीन तस्लीम करे हा त दीन में इज़ाफ़ो न करे। इहा बिदअत गुमराही, बिदअत जो अंजाम जहन्नम जी बाह आहे। अल्लाह जा बानो सुन्नत के समझो, प्यारे पैगंबर जी हदीस के समझो, दीन के समझो। दीन आहे छा? इस्लाम आहे छा? वही आहे छा? दीन में तो बिदअत जो अंजाम जहन्नम जी बाह है। ऐं अहले इल्म सलफ सालिहीन फरमाइनि था मन वक़्तर अहल बिदअत, जेको माण्हू बिदअती शख्स जी ताज़ीम करे थो, उनखे साईं साईं करे थो, उन जे पेरे पए थो, उन जी इज़त करे थो, अल्लाह जा पाना चवनि था यकीनन उन्हें माण्हू आन अला हदमिल इस्लाम, उन्हें तो दीन के बर्बाद करने का कसर छदी को। बिदअती शख्स दीन के खराब पियो करे, दीन में इजाफो पियो करे, ऐं ही माण्हू उनखे साईं साईं थो करे। मन वक़्तर अहल बिदअत, जेको बिदअत जी ताज़ीम करे, तौक़ीर करे, इहो शख्स दीन के डाहण में उन बिदअती शख्स की मदद करे रहियो। ऐं प्यारे पैगंबर फरमायो मन अहदस हदसन औ आवा मुहदिसन फअलैहि लानतुल्लाहि वल मलाइकति वन नासी अजमईन ला युक़बल मिन्हु सरफ़ुन वला अदला। बिदअती माण्हू जेको दीन में इज़ाफ़ो करे थो, दीन में वाधारो करे थो। प्यारे पैगंबर दुरूद ॿुधाया, प्यारे पैगंबर अज़कार ॿुधाया, प्यारे पैगंबर नमाज जो तरीक़ो ॿुधायो। हाणे बिदअती शख्स मद्दे मुक़ाबिल दुरूद बि ॿुधाए थो, अज़कार बि ॿुधाए थो, वज़ीफ़ा बि ॿुधाए थो, नमाज जा तरीक़ा बि ॿुधाए थो। अल्लाह जा बानो, ही अॼु उम्मत 73 फ़िरक़नि में तक़सीम थी आहे। वजह बिदअत अथव, यादि रखो। इन्हें बिदअत बर्बाद कयो,
असांजा अकीदा इन्हें ख़राब कया, असांजा अमल इन्हें ख़राब कया। हे उम्मत जेके अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु एक जमात करे छॾे विया, अॼु उहा उम्मत जेका हुआ जमात घणनि फिरकनि में, इहो बिदअत जो असर। प्यारे पैगंबर फरमायो जंहिं दीन में वाधारो कयो या पोइ बिदअती शख्स जो साथ ॾिनो, फअलैहि लानतुल्लाह, अहिड़े शख्स ते अल्लाह जी लानत, अल्लाह जे मलाइकनि जी लानत आहे। ला युक़बल मिन्हु सरफ़ुन वला अदला, इन बिदअती शख्स जी न फर्ज़ी इबादत अल्लाह क़बूल करे न नफ़ली इबादत क़बूल करे। अल्लाह जा बाना ही वॾी ज़लालत, वॾी तबाही आहे, वॾी बर्बादी आहे। उम्मत में इंतिशार, अक़ीदा बर्बाद रहियो छा आहे उम्मत में। अल्लाह जे पैगंबर खालिस दीन ॾिनो हो, किताबुल्लाह सुन्नत रसूलिल्लाह, खालिस दीन हो। उन दीन जे अंदरि बिदअत मिलाए मिलाए अॼु ही उम्मत किथे पहुती आहे। दीन जो हशर साथ, पोइ बि उम्मीद ई आहे त जन्नत में वेंदासीं। अल्लाह जा बानो बिदअती शख्स ख़त्म नबूवत जे ख़िलाफ़ वञे, बिदअती शख्स दीन खे ख़राब करे, बिदअती शख्स क़ुरान जे ख़िलाफ़ वञे, हदीस रसूलिल्लाह जे ख़िलाफ़ वञे, ऐं पोइ आस उम्मीद इहा रखे जन्नत मिलंदी। अल्लाह जा बानो जन्नत में वञणो, कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नह, तारे पैगंबर फरमायो मुंहिंजी सॼी उम्मती जन्नती आहे, सॼी उम्मत जन्नत में वेंदी, सवाइ उन शख्स जे जेको जन्नत में वञण खां इनकार करे। असां पुछा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो कहिड़ो बदनसीब आहे जेको जन्नत में वञण खां इनकार करे। प्यारे नबी फरमायो मन अताअनी दखलल जन्नत, जेको मुंहिंजो चयो मञे थो, मुंहिंजी सुन्नत ते हले थो, उहो जन्नत में वञण लाइ तयारु आहे। पर जेको शख़्स मुंहिंजी सुन्नत खे छॾे थो, मुंहिंजी नाफ़रमानी करे थो, इहो माण्हू जन्नत में वञण लाइ तयारु कोन्हे। अल्लाह ताला खां दुआ आहे रब्बुल आलमीन असांखे दीन जी सम्झ अता करे, हदीस रसूलिल्लाह सम्झनि, उनजी अहमियत खे सम्झनि ऐं उनजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ बख़्शे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।